अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी साहतगर हैदर चौक गाड़ी खातो हैदराबाद सिंध। किस्त 8 बाब 3। कलोड़नि जो सिंध जे मंज़र ते उभरणु। गुज़िरियल बाब में असीं अरगोन तुरखान ऐं मुग़ल दौर 16वीं-17वीं सदीअ में सिंध जे मजमूई हालतुनि जो अभ्यास करे चुका आहियूं। उन ज़माने में हीउ ख़ितो हिकु वॾे इम्तिहान ऐं आज़माइश मां गुज़रियो। हीउ दौरु सिंधी अवाम जे लाइ हर लिहाज़ खां अज़ियतनाक ऐं बर्बादी आणींदड़ साबित थियो। अक्सर कबीलनि बग़ावतूं कयूं ऐं हज़ारनि जे तादाद में माण्हू मक़ामी लड़ायुनि में मारिजी विया। सिंध जी ज़राअत ख़तमु थी वई, इक़्तिसादियात बर्बाद थी वई, अमन इंतज़ाम नाबूद थी वियो, आपाशी निज़ाम दरम बरम थी वियो, वापार न जहिड़ो रहिजी वियो, ॻोठ उजड़ी विया, वाहण वीरान थी विया, क़दीम तहज़ीबी मर्कज़ हमअसर इल्मी शहर ख़तमु थियणु शुरू थिया। उन्हनि हालतुनि में हर मक़ामी सिंधी कबीलो, ख़ासि तरह सां उन्नड़, लाखो, सहतो, सोढो, समेजो, ॾहर, जोखियो ऐं पिणु के ॿिया कबीला अरगूननि, तुरखाननि ऐं मुग़लनि सां बरसरे पेकार रहिया। लेकिन धारियनि ते ग़ालिब पवण खेनि कंहिं न कंहिं शक्ल में बेदख़ल करणु ऐं हिकु भेरो वरी मक़ामी हुकूमत क़ाइमु करण जो मौक़ो कलोड़ा ख़ानदान खे नसीबु थियो। कलोड़ा केरु हुआ? उन्हनि जो पहिरियों सरकर्दो शख़्स कॾहिं ज़ाहिर थियो? मुग़लनि सां संदन तालुकात कीअं रहिया? संदन तहरीक जा मर्कज़ ऐं नोयत छा रही? उन्हनि केतिरियूं जानी ऐं माली क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं आख़िरकार कीअं खेनि सिंध जे सियासत ते उभरण जो मौक़ो मिलियो? अहिड़नि सवालनि जा जवाब ॾींदे असीं हिन बाब में ॾिसंदासीं त कलोड़नि नेठि पंहिंजे सियासी फ़हम फ़रासत ऐं कामयाब फ़ौजी महाडनि बाद हिन मुल्क ते पंहिंजी हुकूमत कीअं क़ाइमु कई। कलोड़ा केरु हुआ? सिंध जे क़ौमुनि ऐं कबीलनि बाबति अञा सिलसिलेवार तहक़ीक़ न थी आहे। जेतिरो मवादु मिले थो उन में कलोड़नि जे माज़ीअ ते घटि रोशनी पवे थी। हूअं त असीं हिन ख़ानदान जे हसब नसब ऐं ओसर ते हिन मक़ाले में मुफ़सिल गुफ़्तगू कंदासीं, लेकिन सरे दस्त ही ॿुधाईंदो हलां त अरगून दौर में कलोड़ा कबीलो सिंध में मौजूदु हो। अरगूनी जबर ऐं ज़ुल्म में जन सूफ़ियुनि, आलमनि ऐं दरवेशनि सिंध खे छॾे खानदेश, गुजरात ऐं बुरहानपुर ॾे लॾ पलाण कई, उन्हनि में शेख इब्राहिम कलोड़ो सिंधी बि वॾी अहमियत रखे थो। हीउ बुज़ुर्ग घणी तक़वा ऐं शेखिया वारो थी गुज़रियो आहे। तज़किरनि में संदसि घणियूं करामतूं मिलनि थियूं। मोहम्मद गौसी शतारी, गुलज़ार अबरार, उर्दू तर्जुमो, फज़ल अहमद जयपुरी, सिफ़ो 272, छापो ॿियो इस्लामिक बुक फाउंडेशन लाहौर 1395 हिजरी। कुझु लिखंदड़नि हिन इब्राहिम खे कलोड़नि जो जदे अमजद सॼियो आहे, लेकिन हीअ राय दुरुस्त कोन्हे। शेख इब्राहिम जी वफ़ात जो साल 941 हिजरी 1534 ईस्वी चयो वञे थो। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द पहिरियों सिफ़ो 75 सिंधी अदबी बोर्ड 1985 ईस्वी। लेकिन कलोड़नि जी वतनी ख़िदमतुनि ऐं सियासी किरदार बाबति लिखंदे तज़किरा निगारनि पहिरियों नालो मियां आदम शाह जो खयो आहे। हिन जो ज़िक्र सन 999 हिजरी 1590 ईस्वी में मिले थो। जॾहिं अकबर जे लश्कर ठटे जे फ़तेह लाइ सिंध में दाख़िल थी मारामारी शुरू कई, मीर अली शेर कान्य, तहफ़तुल कलाम, मुतरजम, मखदूम अमीर अहमद, सिफ़ो 256 सिंधी अदबी बोर्ड 1976 ईस्वी। मीर अली शेर हिन घराणे खे अब्बासी कलोड़ा उनवान सां ज़ब्ते तहरीर कयो आहे। पाण लिखे थो त हसब नसब जे ॼाणुनि खे मालूम आहे त हीउ बुज़ुर्ग टोलो रसूल करीम सल्लम जे चाचे हज़रत अब्बास सां मिले थो। हिन घराणे जो हिकु बुज़ुर्ग मियां ओढाणू केच मकरान में पीरे तरीक़त हो ऐं संदसि मुरीदनि जो वॾो तादाद हो। संदसि कसीर औलाद ओढाणे जे लक़ब सां सॾिजे थो। तहफ़तुल कलाम सिंधी तर्जुमो सिफ़ो 255। हिन बयान खां पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा नाला खणंदे सिलसिले खे मियां आदम शाह सां मिलायो वियो आहे। लेकिन कान्य ही न लिखियो आहे त अब्बासी ख़ानदान आख़िर कहिड़नि मरहलनि मां गुज़रंदे कलोड़ा नाले सां मनसूब थियो। टालपुरनि जे ज़वाल वक़्तु हिन राय जी बिल्कुलु उबतल राय ब्रिटन ॾिनी आहे। कलोड़नि जी दावा हुई त हू अब्बास रज़ियल्लाहु अन्हा जी आलिमा आहिनि, पर हिननि जा वॾा दरअसल सिंधी चना ऐं हिंदुनि मां मुस्लमान थियल हुआ। जॾहिं संदन घराणू सियासी औज खे पहुतो तॾहिं हिननि बनी अब्बास सॾाइण जी दावा कई।
पर आलमनि रायो ॾिनो त संदन शुजरो बिल्कुलु नाक़िस आहे। तंहिं कलोड़नि जे हाकिमनि माण्हू मोकिलियो त वञी सेहिड़ा ख़ुतबा जे दरवेशनि वटां असुल दस्तावेज़नि जा नकुल वठी अचे। दरवेशनि कुझु ऐतराज़ कया, जंहिं ते कलोड़नि संदन जागीरूं ज़ब्त कयूं, ॻोठ साड़े संदन ट्रामे जूं फरयूं खणी आया, जन ते शुजरा उकिरियल हुआ। इन रीति कलोड़ा अब्बास रज़ियल्लाहु अन्हा ऐं मुर्शिदनि जो यकीनन औलाद शुमार थियण लॻा। रिचर्ड बर्टन सिंध ऐं सिंधु माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 350 हाशियो 2 सिंधी अदबी बोर्ड 1971 ईस्वी। ख़ान बहादुर ख़ुदादाद ख़ान लबे तारीख़ में पिणु हीअ राय नक़ल कई आहे, लेकिन अॻिते हली पाण ई ख़्याल बि रद्द करे थो। सिफ़ो 134 135 सिंधी छापो 1989 ईस्वी। तफ़तुल कराम। ख़ान बहादुर ख़ुदादाद ख़ान कलोड़नि जे सिंधी हुजण बाबति लिखे थो, मगर सिंध जे तारीख़ मां मालूम थिए थो त ऐं सिंध जे अंदरि ईअं ई मशहूरु आहे त कलोड़ा क़दीम ज़माने खां ई सिंध जा रहाकू आहिनि। लबे तारीख़ सिंध तर्जुमो हाफ़िज़ ख़ैर मोहम्मद ओहिदी सिफ़ो 135 सिंधी अदबी बोर्ड 1989 ईस्वी। ग़ुलाम रसूल महर मुख़्तलिफ़ तारीख़ी माख़ज़नि जा हवाला ॾियण बाद ब्रिटेन जी राय रद्द कंदे लिखियो आहे त कलोड़नि जी अब्बासियत बाबति क़बूलियत ऐं एतराफ़ जी तारीख़ तवातुर मां साफ़ ज़ाहिर थिए थो त हू वाक़ई अब्बासी आहिनि, जेतोणीकि संदन पेश कयल शुजरनि में बाज़ हंधनि ते कुझु दाख़िल थियल ख़ामियूं बि ॾिसजनि थियूं। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 46 सिंधी छापो सिंधी अदबी बोर्ड 1963 ईस्वी। बिना ताज़ो डॉक्टर मुमताज़ हुसैन पठान हिकु दिलचस्प राय ॾिनी आहे। उन्हनि खां पोइ कलोड़ा आया जे सिराई सॾिबा हुआ ऐं देरा जात खां आया। उन्हनि जी असलियत पिणु मकरान जी ॿुधाई वञे थी। हीअ हाणे पाण खे अब्बासी सॾाइनि था। असल में कलोड़ा जतन जी शाखा आहिनि, पर हाणे पाण खे अब्बास बिन अब्दुल मुतलिब जो औलाद सॾाइनि था। मकालो सिंधी कल्चर सिफ़ो 25 सिफ़ो 27 माहवार नई ज़िंदगी नवंबर 1990 ईस्वी। ख़ुदादाद ख़ान बि अहिड़ी राय ॾिनी। दाऊद जो औलाद दाऊद पोटरा सॾजनि था। अहिड़ी रीत लाशारी जे जत सॾिबा आहिनि ऐं उठ पालींदा आहिनि, से पिणु उन्हनि मां आहिनि। लबे तारीख़ सिंध सिफ़ो 135। शाहनवाज़ ख़ान कलोड़नि खे अब्बासी सॾे थो। वधीक लिखे थो त सिंधी ज़ुबान में हिन कबीले जो लक़ब कल्होड़ो आहे ऐं संदन पोइ लॻनि खे सिराई सॾिजे थो। माशरुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 811 812 उर्दू तर्जुमो मोहम्मद अयूब कादरी मरकज़ी उर्दू बोर्ड लाहौर 1968 ईस्वी। साॻियो लिखंदड़ कलोड़नि खे लेटे बि सॾे थो। ग़ुलाम रसूल महर पंहिंजे मुफ़सिल किताब में ब्रिटेन ते हिन रीति तनक़ीद कई आहे। ब्रिटेन खे ग़ालिबन उन ई करे सिंधी चना क़ौम ॼाणायो आहे जो काफ़ी अरसे खां हू सिंध में रहंदा हुआ, पंहिंजो मख़सूस अरबी इम्तियाज़ विञाए चुका हुआ ऐं मुल्की वसफ़ुनि ऐं ख़सलतुनि जे लिहाज़ खां बिल्कुलु सिंधी बणिजी चुका हुआ। उहा हालत हर उन ख़ानदान सां लागू रहंदी आई जेके ॿाहिरां अची सिंध में रहवासी थिया ऐं खेनि ॻच सदियूं उते रहंदे गुज़री चुकियूं हुयूं। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल हाशियो सिफ़ो 44 45। कंहिं फ़र्द कबीले या क़ौम जी असलियत परखण लाइ वधि खां वधि उन जी समाजी सकाफ़ती ऐं क़बाइली लाड़नि खे अभ्यास हेठि आंदो वेंदो आहे। उन सूरत हाल खे क़बूल कंदे सिफ़्ते हसन मरहूम तारीख़ कलोड़ा जे लिखंदड़ ते हिन रीति जरह कई आहे। सूमरा समा कलोड़ा ऐं टालपुर ख़ासि मक़ामी माण्हू हुआ, लेकिन नस्ली फ़ख्र जे लाड़े असांजे पढ़ियल लिखियल तबिके खे बि वकोड़ियो आहे। असांखे हिन सरज़मीन सां रिश्तो जोड़ींदे शर्म महसूसु थिए थो। चुनाचे हर माण्हू ही कोशिश करे थो त पंहिंजो नस्ली सिलसिलो अरब ईरान अरक ऐं तुर्किस्तान सां जोड़े। ग़ुलाम रसूल महर 35 सफ़ा ही साबित करण लाइ लिखिया आहिनि त कलोड़ा अब्बासी हुआ। हालांकि सूमरा समा ऐं कलोड़ा ख़ानदान जे बानियुनि जा नाला ऐं उन्हनि जा क़बाइली रस्म ऐं रवाज ई संदन असुल सिंधी हुजण जी नाक़ाबिल तरदीद शहादत पेश कनि था। मिसाल तौरु भूंगर, दोदो, संघार, फतू, चनेसर, गजन ऐं भील वग़ैरह। सिफ़्ते हसन नवीद फ़िक्र उर्दू सिफ़ो 184 मकतबा दानियाल कराची 1982 ईस्वी।
सिबत हसन जो ही किताबु मुख़्तलिफ़ मकालनि जो मजमू आहे। हीअ राय पंहिंजे मकाले वादी सिंध का सोशलिस्ट सूफ़ी में ॾिनी अथसि। उहो मकालो पोइ रशीद भट्टी सिंधीअ में तर्जुमो कयो जॾहिं झोक झुरियो जे उनवान सां किताबी शक्ल में 1985 ईस्वीअ में पधिरो थियो। ब्रिटेन ते ही बि इल्ज़ाम आहे त हिन बग़ैर कंहिं सनद जे हीअ राय ॾिनी आहे, हालांकि उहो दुरुस्त कोन्हे। ब्रिटेन गचो अरसो सिंध में रहियो ऐं हितां जो इबियास करे 4 मयारी किताब लिखियाई। हिन हिकु ज़हीन मौरिख़ ऐं नक़ाद जी हैसियत में पूरी ज़िम्मेवारीअ सां लिखियो आहे। ज़ाहिर आहे त कलोड़नि बाबति हीअ राय ॾियण खां अॻु में पाण हिन ॾस में ज़रूरी मालूमात गॾु करे पंहिंजी राय क़ाइमु कयाई। ख़ुदादाद ख़ान ऐं डॉक्टर मुमताज़ हुसैन पठान कलोड़नि ऐं दाऊद पोटनि खे लाशारियुनि ऐं जतन सां मिलाए छॾियो आहे। उनजो सबबु हीअ आहे त मीर अली शेर ख़ान दाऊद पोटनि ऐं लाशारियुनि खे हिकु करे छॾियो आहे। तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 256। जॾहिं त हसब नसब जे ॼाणुनि खे इल्मु आहे त लाशारी पाण खे बलोच सॾाइनि था। हम असर मुहक़क़ मीर मोहम्मद बख्श टालपुर ब्रिटेन ऐं ग़ुलाम रसूल महर जे तहक़ीक़ ते भरपूर तनक़ीद कई आहे। संदसि तहक़ीक़ जा के नुक़्ता हिन तरह आहिनि। ख़ुदि महर लिखे थो त को बि शुजरो पूरो कोन्हे ऐं किथे न किथे उन जी कड़ी खुटे थी। ब्रिटेन चनिया मां शायदि खेनि चनू सॾे थो। ॿिए तरफ़ संदन वॾो ओढाणू मकरान में पतो किथां आयो उहो लिखियलु कोन्हे। अरब ईरान में अहिड़ो नालो कोन्हे। सिंध में अॼु बि ओढाणू क़ौम रहे थी। उहे पाण खे अब्बासी न पर समाट में शामिलु कनि था। मीर मोहम्मद बख्श टालपुर कलोड़नि जा शुजरा छमाही सिंधी अदब सिफ़ो 145 147 जुल्द 5 नंबर 1 साल 1981 ईस्वी। वेझे दौर में लिखंदड़ कलोड़नि खे बग़ैर इस्तदलाल जे सिराई छॾियो आहे। असुल में उहो उन करे थियो जो कलोड़नि बाबति लिखियल बुनियादी किताबनि जी राय खे ग़लति सम्झो वियो। शाहनवाज़ ख़ान मासरुल उमरा में कलोड़नि जे पोइ लॻनि खे सिराई छॾे थो। मासरुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 811 812 उर्दू छापो साल 1968 ईस्वी। मीर अली शेर ख़ान तहफ़तुल किराम में मियां नसीर मोहम्मद जे मुरीदनि खे सिराई लिखियो आहे। खेनि सिराई फ़क़ीरनि खे उन करे चवनि था त उहे अक्सरियत में सिरी उतरी इलाइक़े जा आहिनि। बखर ऐं मुल्तान जे विच वारे इलाइक़े खे बि सरो चइजे थो। सिफ़ो 812। तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 259। जॾहिं त ग़ुलाम रसूल महर वरी मियां दीन मोहम्मद जे फ़क़ीरनि खे सिराईअ जो लक़ब ॾिए थो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 164। कलोड़नि लाइ अहिड़ो मुग़ालतो उन करे पैदा थियो जो उन्हनि जी रिहाइश ऐं जिदोजहद जो तवील अरसो उत्तर सिंध में गुज़रियो। ख़ुदि संदन पोइ लॻनि ऐं मुरीदनि जो वॾो तादाद उत्तर सिंध वेंदे देरा जात देरा इस्माइल ख़ान ऐं देरा गाज़ी ख़ान मां आयो थिए। उन सबबु मुहक़िक़ ऐं मोरिख़ ख़ुदि कलोड़नि ऐं सिराइकी ॻाल्हाईंदड़नि क़बीलनि में तफ़ावत न रखी सघिया। ख़ुदि हिन ख़ानदान जो हिकु आलिम ऐं पढ़ियल लिखियल फ़र्द हकीम मोहम्मद सादिक अब्बासी सिराई लक़ब जी तशरीह में चवे थो हीउ लक़ब मियां दीन मोहम्मद दरवेशी मसलक सबबु अख़्तियार कयो। उन ई मां संदसि मक़सदु ख़ाक सारियो सर जी माना राज़ पिणु आहे। गोया सिराई माना राज़ वारो। ग़ुलाम रसूल महर तारीख़ कलोड़ा जुल्द अवल हाशियो सिफ़ो 164 165। ग़ुलाम रसूल महर शायदि सिराईअ वारे पस मंज़र में हर कलोड़े हुक्मरान खे ख़ान जो लक़ब ॾिनो आहे। जॾहिं त मीर अली शेर ख़ान कलोड़नि खे नूर मोहम्मद ताईं मियाँ जे लक़ब सां यादि कयो आहे। कलोड़ा न त बलोच हुआ ऐं न वरी सिराइकी ॻाल्हाईंदड़ हुआ। मीर अली शेर ख़ान ख़ुदि संदन दरबार में वेठो हिन लिखियो आहे त कलोड़ा दरबार में सिंधीअ में गुफ़्तगू कंदा हुआ। मकालतुल शुअरा सिफ़ो 756 एडिट सैयद असामुद्दीन राशिदी सिंधी अदबी बोर्ड 1957 ईस्वी। हिन सॼे बहस जा के नतीजा निकिरनि था। इब्तिदाई कलोड़नि जा नाला निज निबार सिंधी आहिनि। उन खां अलावा उन्हनि सिंध जी मक़ामी ख़ानदाननि सां मिठियूं माइटियूं कयूं। ही नाला न त अरबी आहिनि ऐं न वरी ईरानी। ख़ुदादाद ख़ान उत्तर सिंध जो रहाकू ऐं पंहिंजे दौर जो बाख़बर मुसनिफ़ हो। उन जी राय बि वज़न लहणे थी। जॾहिं हू कलोड़नि जी तारीख़ बेल्ट ॾांहुं असांजो ध्यानु छिकाए थो हिन ॾस में पाण लिखे थो त कलोड़नि जा चङा मुड़ुस कलहोड़कीअ में रहनि था जो हिन वक़्तु लाड़काणे नसीराबाद कक्कड़ ऐं जोही तालुक़नि में शामिलु सम्झो वञे त मुनासिबु आहे।
लबे तारीख़ सिंध सिफ़ो 132 सिंधी तर्जुमो। हीअ राय ब्रिटेन जे ख़्याल खे वॾी हथी ॾिए थी त कलोड़ा असल में सिंधी चन्ना क़ौम जो हिसो आहिनि। ब्रिटेन साफ़ लिखियो आहे त हू आदमशाह बलोच न हो, जीअं आम तरह चयो वञे थो। कलोड़े ख़ानदान जी दावा हुई त हू अरबी नस्ल जा बल्कि रसूल अकरम जी औलाद मां आहिनि। उहा दावा उन करे क़बूल कई वई हुई जो उन्हनि खे तलवार ऐं मज़हब जी टेक हुई। सिफ़ो 294 हाशियो 28 सिंध ऐं सिंधु माथिरी में वसंदड़ क़ौमूं। सिंध जे क़ौमुनि क़बीलनि ऐं गिरोहनि जे वजूद ते नज़र रखंदड़ आलिमनि खे चङीअ तरह ख़बर आहे त सिंध में इस्लाम खां अॻु चन्ना क़बीलो मौजूदु हो, जंहिंजो जाग्राफियाई पटो या ख़ितो ॿुधिया ॿोधिया सेवण सूबे में हो, जंहिंमें अॼोके दौर जा लाड़काणू, शिकारपुर ऐं जेकबाद ज़िला ख़ासि तरह शामिल हुआ। चचनामो मतन सिफ़ो 173 सिफ़ो 175 ऐं पिणु हाशिया सिफ़ो 402 सिफ़ो 403 मुतरजम मखदूम अमीर अहमद सिंधी अदबी बोर्ड 1976 ईस्वी। असांखे ख़बर आहे त दाऊद पोटन ऐं कलोड़नि जो हिकु बुज़ुर्ग अमीर चन्नू पिणु हिन ख़िते जो रहाकू हो ऐं अॼु सूदो हिन इलाइक़े में आबाद कयल संदन शहर झांगारा बाजारा बि मौजूदु आहे। तारीख़ कलोड़ा जुल्दवल सिफ़ो 85 सिंधी छापो। झांगारा बाजारा बि जुदा जुदा ॻोठ आहिनि। बाजारा सेवण खां ओलह में 10 मील परे ऐं झांगारा वरी बाजारा खां ओलह में 2 मील परे आहे। उन्हनि शहरनि जे बुनियाद बाबति पिणु हीअ राय दुरुस्त कान्हे। ऐं मुमकिन आहे त घणो पोइ हिन क़बीले चन्ना जे कंहिं फ़र्द जो नालो कलोड़ो रखियो वियो हुजे, जंहिंजो औलाद वधियो ऐं टिड़ियो पखिड़ियो ऐं अॻिते हली संद नाले पुठियां हिन जो ख़ानदान पंहिंजो जुदागाना क़बीलाई नालो अख़्तियार करे वियो हुजे। गुमनामीअ वारो दौरु। सिंध जे कलोड़ा हाकमनि जी इब्तिदाई ऐं गुमनामीअ वारे दौर मुतलिक़ जेका बि मालूमात मिले थी उहा वॾी हद ताईं ॾंद कथाई आहे। न संदन नालनि जो को मौज़ून सिलसिलो मिले थो ऐं न वरी उन्हनि जे मिटियुनि माइटियुनि या वरी रिहाइशी मागनि जो को मुनासिब अहवालु दस्तियाबु थिए थो। हिन बाबति पहिरियों अहवालु मीर अली शेर कान्या हिन रीति ॾिनो आहे। हसब नसब जे ॼाणुनि खे मालूम आहे त हीउ बुज़ुर्ग टोलो रसूल करीम जे चाचे हज़रत अब्बास सां मिले थो। हिन घराणे जो हिकु वॾो मियां ओढाणू केच मकरान में पीरे तरीक़त हो ऐं संदसि घणा ई मुतक़द हुआ। संदसि कसीर औलाद ओढाणे जे लक़ब सां सॾिजे थी। हिन जी 5 पुश्त मां थल नाले हिकु बुज़ुर्ग खाहर ॿेले में अची रहियो ऐं हिन उहो मुल्क गोजर क़ौम खां खसियो। हिन जो पुटु भील संदसि जानशीन थियो। बर्लिस जो क़िलो ऐं मोती मक़बरा संदसि यादगार आहिनि। चनिया नाले हिन जो पुटु भाइरनि खां ख़ाइफ़ थी ओढे जा क़ौम सां पंहिंजनि पोइ लॻनि समेत खंभाइत में अची रहियो। हिन देबाल कांगड़ा तालके जे ज़मींदार ॾहरा पलाल जी धीअ सां शादी कई, जंहिंमां मोहम्मद नाले पुटु ॼाओ जो वक़्त जे हाकमनि जो ॾाॾो आहे। चनिया पोइ गज़नवी गौरी दौर में 7 राणनि जे मदद सां मुल्तान जे हाकिम वटि रसाई हासिलु कई ऐं पिणु उन्हनि राणनि जे नियाणियुनि सां शादियूं बि कयाई। आख़िरकार हू सभिनी जो सरदार बणियो ऐं ॼाम जो लक़ब अख़्तियार कयाई। खेसि 12 ज़ालूं हुयूं ऐं 18 पुट थिया। उन्हनि मां दाऊद नाले हिकु पुटु राणी चने वलद ॾिए जे ॾोहटीअ मसात चोलिया मां पैदा थियो। दाऊद पोटा हिन जो औलाद आहिनि। काछे तरफ़ भाज में रहंदड़ लाशारी क़ौम मुसमात लाशार मां पैदा थी। ॼाब चनिया काफ़ी अरसो रोहिड़ी परगि॒णे जे आसपास पिरालो तालके जे चनिया ॿेले में रही आख़िरकार साकिरे जे किनारे ते खंभाइत में गुज़ारे वियो ऐं उते ई दफ़न थियो। मीर चाकर बलोच ऐं आरी धाणी संदसि पुफियुनि जा पुट आहिनि। ॿेले चने नाले अॼु बि देह आहे। तौफ़तुल कलाम फ़ारसी सिफ़ो 430 हाशियो अज़ सैयद असामुद्दीन राशिदी। तौफ़तुल कलाम सिंधी सिफ़ो 255 254 साल 1976 ईस्वी। हिन ई राय खे पोइ जे सभिनी मौरखनि ऐं मुसनिफ़नि नक़ुल कयो आहे। ग़ुलाम रसूल महर हिन राय सां गॾु कुझु ॿियनि ख़्यालनि खे आॾो रखी उनवान ते बहस कयो आहे। हर ज़रिए जी पंहिंजी पंहिंजी सोच आहे। नालनि पीढ़ियुनि ऐं रिहाइशी मागनि समेत हर मामले में उलझन ॾिसिजे थी। हिन ॾिस में तफ़सील तारीख़ कलोड़ा में मौजूदु आहिनि।
तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 59 खां 93 साल 1963 ईस्वी जुल्द ॿिए जे आख़िर में ॾिनल शुजरा बि ॾिसणु घुरिजनि। अलबत हिते असीं पंहिंजे तरफ़ां के तनक़ीदी ऐं तशरीही राया ॾींदासीं ऐं पोइ वरंदड़ उनवान तरफ़ ईंदासीं। इराक़ या ईरान खां मकरान में दाख़िल थींदड़ शख़्स जो नालो ओढाणू कीअं थो थी सघे? थल ऐं पोइ भील नाला ख़ुदि सोचण जो सॾु ॾियनि था। ॿाहिरां ईंदड़ माण्हुनि जो हिकु मुख़्तसिर गिरोह गोजरनि खां कीअं थो मुल्क खसे सघे? बिना ओपिरो माण्हू वक़्त जे बाअसर ख़ानदान मां शादियूं करे कीअं थो ॼाम जो लक़ब अख़्तियार करे, जॾहिं त हिन लक़ब समाट क़बीलनि मां बि चंद ख़ानदाननि खे हासिलु आहे। हिन तरफ़ उन जे सिलसिले में लाशारी क़ौम सां संदन हसब नसब ॾेखारियो वञे थो। ॿिए तरफ़ मीर चाकर बलोच खे वरी ॼाम चनिया जे पुफाटनि मां ज़ाहिर कयो वियो आहे। उन खां अलावा थोरे ई अरसे में हीअ ख़ानदान मकरान, खाहर बेलो, काहिरा बेला, मुल्तान, पिरालो ऐं साकिरे जे इलाइक़नि में उरह ज़ोरायूं कंदे ॾिसिजे थो ऐं उन सूरत में मक़ामी बाअसर ख़ानदान सां संगावंदियूं करे पंहिंजे असर उसूअ खे वधाइण में बि कामयाबु वञे थो। हीअ सभु नुक़्ता बईद अज़ क़यास मगर सोचण लाइ अहम बि आहिनि। ईअं थो नज़र अचे त कलोड़नि जा पहिरियां बुज़ुर्ग जे गुमनाम त हुआ, पर हिन ख़िते जा इंतिहाई बाअसर मक़ामी माण्हू पिणु हुआ, जंहिंजा हितां जे इंतिहाई ताक़तवर धुरियुनि सां राब्ता बि हुआ ऐं पिणु उन्हनि खे हिन ख़िते जे सियासत में अहम दख़ल बि हासिलु हो। दाऊद पोटरा ऐं कलोड़ा। मोरखनि ऐं मुसनिफ़नि हिन ख़ानदान बाबति मिलंदड़ मुंझियल शुजरनि खे सुलझाईंदे ओढाणे, थल, भील वग़ैरह नालनि खे इस्लामी नालनि में तब्दील करण जी पिणु कोशिश कई आहे। तफ़दुल कलाम मूजिबि अमीर चनू हिन ख़ानदान जो पहिरियों सरकरदो फ़र्द ॾिसिजे थो। तफ़दुल कलाम सिफ़ो 255 254 सिंधी। ॿियनि लिखंदड़नि बि हिन अमीर बाबति जुज़ा गॾिया आहिनि। चनू भाइरनि खां डिॼी पंहिंजो इलाइक़ो छॾे मुल्तान हलियो वियो। हिन हाकिमनि वटि कुर्बत हासिलु कई, राणे ॾहरीअ जे धीउ सां शादी कयईं, जंहिंमां हिन खे हिकु पुटु मोहम्मदी महदी पैदा थियो। उहो ई महदी सिंध जे कलोड़नि हाकिमनि जो ॾाॾो आहे। हिन उन दौर में मौजूदु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे 7 राणियुनि सां राणनि खां संग वरिता ऐं शादियूं कयूं। सिंध में कमज़ोर हुकूमतुनि या मर्कज़ जे दूरीअ जे करे मक़ामी जागीरदार ताक़त वठी पंहिंजी जुदागाना हुकूमत ठाहे वठंदा हुआ। हिननि 7 राणनि जो दौरु ग़ज़नवी गौरी दौरु चयो वञे थो। उन वक़्तु लाड़ में सूमरनि जी हुकूमत हुई ऐं उत्तर में नासिरुद्दीन कबाचा जी हाकिमियत ॾिसिजे थी। हीअ 7 राणा कबाचा जा ॾुन भरू हुआ। तफ़दुल कलाम सिफ़ो 81 सिंधी। रिवायतूं आहिनि त अमीर चने 12 शादियूं कयूं ऐं 18 पुट थियसि। खेसि मोहम्मद खां अलावा दाऊद नाले हिकु वधीक नालेरो पुटु बि हो। हिन तरह ही अमीर सिंध जे मुआशिरे में अहम रुतबो हासिलु करे वियो। खेसि ॼाम जो लक़ब बि हासिलु थियो। हू रूहानियत जो साहिबु हो ऐं पोइ लॻण जो वॾो हल्को हुउसि, जंहिंसां कमाल शफ़क़त सां पेश ईंदो हो। ज़मींदार, माल मिल्कियत ऐं हारियुनि नारियुनि जो सरवाण हो। हिन जो ठहिरायल यादगार शहर झांगारा बाज़ारा अॼु बि मौजूदु आहे। हिन जो ज़मानो 1220 ईस्वी तजवीज़ कयो वियो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 85 खां 99 उर्दू छापो 1958 ईस्वी। असांजो गुमान आहे त अमीर चनू घटि में घटि 1 सदी पोइ थी गुज़रियो हूंदो। अमीर चने वफ़ात वक़्तु 2 पुटनि मोहम्मद दाऊद ऐं मोहम्मद में विरासत जी तक़सीम लाइ वसियत कई हुई। मोहम्मद दुनियावी सरदार बनायो वियो ऐं मोहम्मद दाऊद खे रूहानी सिलसिले जो सरवाण मुक़ररु कयो वियो। अमीर चने जे वफ़ात खां पोइ जल्द ई मोहम्मद बि वफ़ात कई। हिन जो हिकु पुटु इब्राहिम अञा नंढो हो। उन करे दाऊद सरदारी ऐं रूहानी गादी ॿिन्हिनि ते कब्ज़ो कयो। इन रीति इब्राहिम ऐं दाऊद में झेड़ो शुरू थी वियो। ही तफ़सील तफ़दुल किराम न ॾिना आहिनि। अलबत्ता ग़ुलाम रसूल महर मुफ़सिल अहवाल ॾिनो आहे। वधीक खून ख़राबे खां बचण लाइ मोहम्मद दाऊद लॾो पटे ग़ालिबन उत्तर तरफ़ वॾेरे झांगी खान ॾे वंजी ॾे हलियो वियो। संदसि औलाद घणो वक़्तु बखर जे नवाबनि जे साए में रहियो। हिन जी औलाद अॻिते हली दाऊद पोटे जो नालो अख़्तियार कयो।
फ़ैरोज़ ख़ान जे दौर में औलाद घणो वधियो त हिन बखर मां लॾे तराई में अची वॾेरे जलाल अबड़े वटि क़याम कयो। संदसि वफ़ात खां पोइ बहादुर ख़ान सानी ख़ानदान जो अॻुवाण बणियो। जलाल अबड़ो फ़ौत थियो त दाऊद पोटनि जी अहमियत खे घणो धकु लॻो। बहादुर ख़ान लॾे लखी ऐं ख़ानपुर तरफ़ हलियो आयो। बखर जे मुग़ल नवाबनि जी इजाज़त सां हिते मौजूदु ॿेलनि खे साफ़ करे हिकु शहर जो बुनियादु रखी दाऊद पोटनि मुस्तक़िल रिहाइश अख़्तियार कई। बहादुर ख़ान शिकार जो शौक़ीन हो, उन करे झंगल जो वॾो हिसो रहणु ॾिनो वियो। महाराज जे हिन इलाइक़े में सदियुनि खां असर रसूख़ वारा हुआ, उन्हनि खे दाऊद पोटनि जी हीअ आबादकारी पसंदि न आई। ॿिनि धुरियुनि में मोरका थिया, लेकिन दाऊद पोटरा कामयाब रहिया। शिकारपुर जो शहर 926 हिजरी 1697 ईस्वीअ में वजूद में आयो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 100 खां 119 उर्दू छापो। दाऊद पोटरा वधीक हिकु सदीअ ताईं हिते रहिया। मियां नूर मोहम्मद जे ज़माने में हमेशह लाइ मौजूदा बहावलपुर तरफ़ विया ऐं उते हिकु मुस्तक़िल रियासत जो बुनियादु रखण में कामयाब थिया। दाऊद पोटनि जे वज़ाहत बाद हाणे कल्होड़नि बाबति अभ्यास कजे थो। मीर अली शेर खाने का घणी चिटाई न कई आहे, अलबत्ता लिखियो आहे त अमीर चने हिकु शादी राणी ॾहरीअ जे धीउ सां कई, जंहिंमां मोहम्मद ॼाओ ऐं उहो ई सिंध जे हाकमनि जो ॾाॾो आहे। तफ़तुल कलाम सिंधी सिफ़ो 255। शिकारपुर शहर जे बानी ऐं बुनियाद जे साल बाबति इल्मी दुनिया में घणो इख़्तिलाफ़ आहे। ॿियनि ज़रियनि जो ख़्यालु आहे त अमीर चने खां पोइ जल्द ई हिन जो पुटु मोहम्मदी बि फ़ौत थियो। उन खां पोइ हिन जे पुटु इब्राहिम ऐं चाचे मोहम्मद दाऊद जे विच में दस्तार ऐं तलवार तां वेड़ शुरू थी। इब्राहिम वेड़ में सोभारो निकितो छो त हिन खे सिंध जे बासर ख़ानदाननि जी पुठ भराई हासिलु हुई। मोहम्मद दाऊद उतर ॾे हलियो वियो। इब्राहिम रूहानियत ऐं सरदारी संभाले पंहिंजी गादीअ खे मज़बूत कयो, लेकिन इब्राहिम जी वफ़ात बाद माण्हुनि वरी बि दाऊद जे औलाद ॾे रुख़ कयो ऐं कम अज़ कम 9 पीढ़ियुनि ताईं हिन जे ख़ानदान खे ताक़त हासिलु न थी सघी। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 102 103 उर्दू। अमीर चने जी औलाद मां संदसि पोटे इब्राहिम जो औलाद कलोड़ा जे क़बाइली नाले सां मशहूरु थियो। इन तरह सिंध जो ही अहम ख़ानदान ॿिनि ताक़तवर गिरोहनि में तक़सीम थी वियो। इब्राहिम जो औलाद कलोड़ो छो सॾियो वियो, उन बाबति ॿ मुतज़ाद राया ॾिसजनि था। जीअं सद तज़कराए मखादी में खोड़ा जे हवाले सां लिखियो आहे त हिननि जो वॾो बुज़ुर्ग मोहम्मद इब्राहिम बिन इसहाक़ ख़लीफ़े मुअतसिम बिल्लाह जे ॾींहंनि में लॾे 248 हिजरी 862 ईस्वीअ खां अॻु सिंध में आयो ऐं नेरून कोट जे उतर में हिकु टकिरीअ जे भर में कलोर नाले ॻोठ में अची रहियो, जिते माण्हुनि खे वाइज़ ऐं नसीहतूं कयाई, जंहिं करे माण्हुनि में कलूर वारे बुज़ुर्ग जे नाले सां मशहूरु थी वियो, जंहिं लफ़्ज़ मां बदिलजी कलोड़ा लफ़्ज़ ठही पियो ऐं कलोड़ा उन बुज़ुर्ग जी औलाद मां हुआ। पैगाम लतीफ़ सिफ़ो 52 नई सिंध पब्लिकेशन कराची 1974 ईस्वी। हिन ॾस में हिकु ॿियो गुमान बि ज़ाहिर कयो वियो आहे। कल्हो जी माना सिंधी ज़ुबान में अकेलो यानी तन्हा आहे। रो सिंधी ज़ुबान में आम तरह तसगीर ऐं हिकारत जी माना में इस्तेमालु थींदड़ आहे। मसलन सिंधीअ में मर्द खे मुड़ुसु चवनि था ऐं तसगीर या तहकीर लाइ मुड़ुसड़ो। इन तरह उठ खे उठड़ो, ॻोठ खे ॻोठड़ो, फ़क़ीर खे फ़क़ीरड़ो वग़ैरह। मतिलबु त लक़ब कलोड़ो इब्राहिम जी दरवेशी, ख़ाकसारी ऐं दुनियादारीअ खे तर्क करे छॾण जी दलालत करे थो। कन वरी कलोड़ जी माना देरोज़ याने कल्ह वरिती आहे, हालांकि सिंधीअ में देरोज़ खे काल्ह चवनि था ऐं न कल्ह। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 124 उर्दू छापो। हीअ राय ग़ुलाम रसूल महर जी आहे, लेकिन हिन ॾस में गुमान जो घणो इम्कान आहे। सिंधी ज़ुबान में कल्हो या कल्हो काल्ह जे लाइ इस्तेमालु नथा थियनि, अलबत्ता पंजाबीअ में कल्हो अकेले लाइ ज़रूरु अचे थो। ॿी ॻाल्हि त कंहिं बि कलोड़े बुज़ुर्ग तर्के माल या तर्के अहले अयाल न कयो आहे। तारीख़ी तरह ही राय बि ग़लति आहे। उन ते बि इत्तेफ़ाक़ कोन्हे त कलोर जबल हो या ॻोठ।
मूंखे उन नाले सां को बि ॻोठु या टकरी हैदराबाद नेरून कोट जे इर्द गिर्द कोन सुझे। उहो इम्कान थी सघे थो त इब्राहिम जो मक़ामी नालो कलोड़ो हो या वरी ही संदसि लक़ब हुजे। अरगुन घल में बुरहानपुर लॾे वियल इब्राहिम कलोड़ो जंहिं सन 941 हिजरी 1534 ईस्वी में वफ़ात कई, सो कलोड़नि जो जदे अमजद कोन्हे। जीअं अमर काछेलवीअ लिखियो आहे, दास्तान ज़िंदान सिफ़ो 159 मीरपुर ख़ासि साल 1994 ईस्वी। ही इब्राहिम ऐं आदम शाह ॿई हम असर हुआ, हिक मुल्क में रही जिदोजहद कई ऐं ॿियो सिंध छॾे वियो। सिंध में अक्सर कबीला ज़ातियूं ऐं नस्ली गिरोह पंहिंजे ॾाॾे जे नाले पुठियां सॾजनि था। इन तरह इब्राहिम जो औलाद कलोड़ो सॾियो वियो। हिन ख़ानदान अधु सदीअ जी जिदोजहद खां पोइ सिंध जी हुकूमत हासिल कई ऐं 1 सदीअ ताईं इक़्तिदार ते फ़ाइज़ रहियो।